प्रोग्राम टाइमलाइन से गड आऊँ असद मुमताज़। नाज़रीन, नेरसा के अंगन अखन मूजिब अप्रैल महीने में भी सिंध में पानी की खोट 43 सैकड़ों बरकरार रहंदी। हाँ, अड़ी सूरत हाल में ख़रीफ़ की पोखाई किएं मुमकिन है, जेकॾहिं ख़रीफ़ की पोखाई नथी थे तो ओवरऑल सिंध की ज़रात जो हाँ मुस्तक़बिल कहिड़ो है। एक तरफ़ पानी की खोट सबब पोखाई कोन थी थे, बे पासे कणक की जेका पोखाई थी है उन जो हिन वक्त ताईं सिंध हुकूमत भी अघ मुक़रर नाहे कयो। अड़ी सूरत हाल में कणक समेत जी बी ज़रात है उन में सिंध जो मुस्तक़बिल कहिड़ो आहे प्रोग्राम जे नसीब सां इन ते ॻाल्हाईंदासीं। इन ते भी ॻाल्हाईंदासीं त अञा सिंधू मां जेके 6 कैनाल निकिरंदा आहिनि उन्हनि मां पाणी वियो कोन्हे, पाणी अञा उन में जारी नाहे थियो। उन जे बावजूद सिंध में सोकाड़े जी सूरत हाल है। पाणी जेकर ये 6 कैनाल ठही था वञनि त पोइ सिंध जी छा सूरत हाल बचंदी, प्रोग्राम जे नसीब में इन ते भी ॻाल्हाईंदासीं। दुनिया जा ग्लेशियर पिघड़ी रहा हैं, पाकिस्तान समेत चाइना ऐं ॿियनि मुल्कनि जा ग्लेशियर तेज़ी से पिघड़ी रहा हैं। माहिरनि जो चवणु आहे त 2030 ताईं ग्लेशियर तेज़ी से पिघड़ी वेंदा। ये का माहौलियाती तब्दीली थे पई, उन जा के असर आहिनि उहे ग्लेशियर समेत हर जॻह ते मौजूद आहिनि। रियासतूं इन हवाले सां छा पियूं कनि, पाकिस्तान जी रियासत इन हवाले सां कहिड़ा इनिशिएटिव वरिता आहिनि, ओवरऑल दुनिया में इन हवाले सां कहिड़ो कमु पियो थिए, इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। इन असांखे जॉइन कयो आहे ज़ाहिद बरूडी साहब, पाण आबादगार अॻुवाण आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुश्ताक मेरानी साहब, पाण मुआशी माहिर आहिनि, मुआशियात ते सियासत ते तमामु मुमताज़ नज़र अथनि। ऐं असांखे जॉइन कंदो नासिर पवन साहब, पाण माहौलियात जा माहिर आहिनि। साईं ज़ाहिद बरूडी साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त 43 सैकड़ो त इरसा जे अंगनि अखर मूजिबि आहे त अप्रैल में पाणी जी शॉर्टेज रहंदी। ख़रीफ़ जी पोखाई मुमकिन आहे? अव्हां आबादगार आहियो, आबादगारनि सां गॾु वेठा आहियो, ज़रात ते ॿियनि मामलनि ते तमामु मुमताज़ नज़र आहे तव्हांजी बि। ख़रीफ़ फसल सिंध में मुमकिन आहे उनजी पोखाई, ऐं मुमकिन आहे त केतिरो सैकड़ो थी सघे थी अहिड़ी सूरत हाल? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं मूंखे मुमताज़ साहब ॿुधायो। जी सर। जेकॾहिं 43% खोट आहे, जी सर, 57% पानी किथे आहे? जी, को इरसा जो आहे चङो मुड़ुस जेको अची मूंखे ॾेखारे त 43% खोट आहे, 57% पानी सिंध में अवेलेबल आहे, उहो किथे आहे? जी, अहिड़ा जेके बोकस इदारा आहिनि न, जी, ऐं जेके बोकस रिपोर्ट हुजनि था, जी, उन्हनि ते मूंखे शर्म अचे थी इन इदारे जो नालो वठंदे। जी, ऐं इहो केतिरो मिसलीड कनि था माण्हुनि खे, केतिरो गुमराह कनि था त 43% खोट आहे, माना 57% सिंध में पानी आहे। जे 57% सिंध में पानी आहे त पोइ सखर में 12,000 छो आहे पानी? 43% खोट आहे त सखर में हींअर घटि में घटि जेको आहे इन हिसाब सां जेको हिननि जो 43% 58,000 पानी हुअणु खपे। जी, अॼु नारा केनाल ते जिते 28 लख जी कमांड एरिया आहे नारा केनाल जी, उते जेको आहे त पाणी अचे पियो 4,000 क्यूसेक। जी, 4,000 क्यूसेक में अपर नारा आहे, उन खां पोइ जेको आहे सो थर केनाल आहे, पोइ खिपरो केनाल आहे, पोइ बिठराव केनाल आहे, पोइ जमड़ाओ वेस्ट आहे, जमड़ाओ ईस्ट आहे। जी, 4,000 में पानी में एॾो वॾो सिस्टम जंहिंमें माना एतिरी वॾी एराज़ी हुजे, जी, उते उनखे पीअण जो पाणी मिलंदो? ही आबादी जी परे जी ॻाल्हि पिया कनि, हिते पीअण जे पाणी जो मसइलो लॻो पिया। आउं प्रैक्टिकल ज़मींदार आहियां, मूंखे अॼु 4 ॾींहं थिया आहिनि, सुबुह खां शाम ताईं पंहिंजी ॿनी में पेरे पंधु हलां पियो ऐं ॾिसां वेठो। जी, मूं साईं पंहिंजी ज़िंदगी जे एॾे वॾे अरसे में ही 90-91 जे अंदरि कोई अहिड़ी सूरत हाल हिकिड़े दफ़ा पैदा थी। जी, 25 सालनि खां पोइ जेको आहे ही दुकार जी सूरत हाल ॾिसां वेठो। ओ माय गॉड, हिकिड़ो तव्हांखे ग्लोबल वार्मिंग मारे छॾियो। जी, तव्हांजी जॻह सां हिन साल कणिक जो एवरेज अचे पियो 15 खां 16 मण। जी, रीज़न छा आहे? आख़िरी कणिक खे पाणी कोन मिलियो, जल्दी गर्मी शुरू थी वई हली, सियारे जो स्पेन तमामु घटि हो, कणकुनि में माण्हू जेके आहिनि से 15-16 मण माण्हुनि जी कणिक लथी आहे। वञो ज़मींदारनि खां पुछो, आउं त प्रैक्टिकल ज़मींदार आहियां, मुंहिंजी पंहिंजी जेका आहे 17 मण कणिक लथी आहे। हाणे उन 17 मण में रेट पोयां 2200 रुपया बाज़ार में ॿुधाइनि पिया। जी, मूं जेको भाण वरितो आहे, मुंहिंजे भाण जा पैसा कोन पिया निकिरनि। हलो खेड़ी परे जी ॻाल्हि, ॿिज परे जी ॻाल्हि, ॿियूं दवाऊं परे जी ॻाल्हि, जी, गलू आबियाना परे जी ॻाल्हि, मूं जेको भाण वरितो आहे मुंहिंजे भाण जा पैसा कोन था निकिरनि। आउं हिकिड़ी अर्ज़ु कंदुसि, अॼु तमामु सुठो मौक़ो आहे टाइम टीवी ते। जी, जी, ही सिंध जा जेके 74-78% माण्हू ॿराड़ियुनि में रहनि था। जी सर, गवर्नमेंट हाणे हिननि खे शहरनि में वसाइण जी
का प्लानिंग करे, छो जो ॿाराड़ी हाणे हिननि खे रोज़ी नथी ॾेई सघे। ॿाराड़ी में एग्रीकल्चर हाणे कोलैप्स थी ख़तम थी चुकी आहे। हिननि माण्हुनि जो हाणे ॿाराड़ी में रोज़गार कोन्हे। अॻियां हली जेको आहे सो सूरत हाल वधीक मखदूश थींदी, छो जो आउं उहो माण्हू आहे जेको प्रैक्टिकल ज़मीदार आहियां। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त हिते कपाह जी पोखी हिन वक़्त ताईं 1% कोन थी आहे सिंध में, जेका हींअर मार्च जी आख़िर में तक़रीबन 70% पोखाई थी वेंदी आहे। घटि में घटि मुंहिंजे हिसाब सां हेसि ताईं जेको आहे सो 56-58 लख एकड़नि ते कणिक जी पोखी थी वेंदी आहे। उते हींअर जेको आहे सो 2-3 एकड़ जी पोखी कोन थी आहे। मूंखे ॿुधायो कणिक नथी कोन्हे, ग्लोबल वार्मिंग जे करे, वेदर जे करे 12-14 मण, उन में रेट आहे कोन 2200 रुपया। ही कीअं माण्हू पंहिंजो गाॾो हलाईंदा? आऊं जेको आहे सो चवां थो जेकॾहिं को वर्ल्ड बैंक जो जेकॾहिं को एडवाइज़र वठी अचो इकोनॉमिक जो, उहो जेकॾहिं आबादगार जो हींअर बजट ठाहे मूंखे ॾेखारे, हुनखे 100 सलाम कंदुसि। हींअर जेको आहे सो मास माइग्रेशन जी तयारी आहे। ॿाराड़ी में हींअर बुख, बदहाली, माल जेको आहे मेहूं धिका बियूं खाईंदियूं अथनि, उन्हनि खे पीअण जो पाणी कोन्हे। हीअ चवंदा 43% कोट आहे। अरे पोइ 57% पाणी किथे आहे बाबा? हिन खां केरु पुछे न? हिनखे ॻिची मां झले केरु वठी अचे, चयो 57% पाणी असांखे ॾेखारियो हिते। अॼु जेको आहे सो पंहिंजो सखर बैराज वारनि अॼु बुलेटिन इशू कयो आहे, हुन में ॿुधायो अथनि त सुभाणे खां वधीक डिप अचे पई। रेड फिगर्स में हुन अखर ॻाढ़े फिगर्स में ॾिना आहिनि। ऐं ॾिसां वठो मुंहिंजे साम्हूं ई फिगर पिया आहिनि त मज़ीद जेको आहे सो 3000 क्यूसिक जी सखर में लात पई अचे ऐं रेड फिगर अची वियो आहे। रेड फिगर जी माना हाणे जेको आहे पीअण जो पाणी मिले या माण्हू खे न मिले। जी उन खां पोइ छा था चवनि त असां जेको आहे सो चोलिस्तान केलाल ठाहियूं पिया, जेको आहे सो जी सतलज ते ठाहियूं पिया। जी अरे बाबा, सतलज, रावी, ब्यास आहे त पंहिंजा 3 दरिया विकिणी छॾिया न। बिल्कुलु सही। सतलज वारी जो दरिया आहे, उन में माण्हू गाॾियूं पिया डोड़ाईंदव, त वारी जो दरिया त कीअं ठहंदो? असांजे सिंध जी तबाही जो मर्कज़ जेको आहे न, जी सर, उहो जेको आहे सो चिश्मा असांजी तबाही जो मर्कज़ आहे। सिंधू जो पाणी अचे थो चिश्मा मां पाणी असांजो पंजाब खणी थो वञे। ऐं हींअर जेको आहे सो अनफॉर्चुनेटली पंजाब असांजे पोयां हथु धोई पइजी वियो आहे असांखे बर्बाद करण लाइ। अॼु बि तोसा हालत इहा, असां वटि पीअण जो पाणी कोन्हे। अॼु बि तोसा ऐं गुडू जे विच में पंजाब असांजो 7300 क्यूसिक पाणी चोराए पियो। जी असां वटि पीअण जो पाणी कोन्हे। हींअर जेको आहे सो सिंध जी अंदरि ज़रात मूं कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी में एतिरी मखदूश, एतिरी ॾुखी सूरत हाल कोन ॾिठी। बाक़ी जेको आहे सो तव्हां चओ था कहिड़ो फ़सुलु थींदो, कहिड़ो फ़सुलु मुतासिर थींदो? अदा कोई फ़सुलु कोन थींदो। मुतासिर उहो थींदो जेको फ़सुलु थिए, जेको थियो ई कोन्हे उहो कहिड़ो मुतासिर थींदो? बिल्कुलु सही, बिल्कुलु। सुभाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न। अच्छा ज़ाहिद साहब कते कलामी हींअर भला जेको पाणी आहे सिंध में, अवां बिल्कुलु सही मंज़र कशी कई आहे, अवां बिल्कुलु वैलिड क्वेश्चन्स आहिनि। त भला 57 सैकड़ो पाणी जेको खोट आहे उहा त ॾेखारियो न असांखे उहा। पर हींअर जेको पाणी आहे उनजी सिंध जे अंदरि डिस्ट्रीब्यूशन ते अव्हांखे छा थो लॻे, उहो दुरुस्त पई थिए? किथे हुजणु घुरिजे, केतिरी हुजणु घुरिजे? साईं मुंहिंजा, तव्हां कराची में रहो था न? जी सर। ठीकु आहे। कराची जो पाणी आहे 2400 क्यूसिक जी केबी फीडर मां। जी ठीकु। जी कराची में सुभाणे आऊं जेको आहे 2400 क्यूसिक जी जाइ ते तव्हांखे 24 क्यूसिक पाणी ॾियां थो, पोइ तव्हांखे चओ थो यार डिस्ट्रीब्यूशन हिनजी सही करे ॾेखारियो मूंखे। ठीकु आहे। कहिड़ी डिस्ट्रीब्यूशन छाजी? जेको नारा केनाल में हींअर हलणु खपे 14000 क्यूसिक पाणी, उन में 4000 हले थो, कहिड़ी डिस्ट्रीब्यूशन थींदी हूंदी बाबा? डिस्ट्रीब्यूशन उन शइ जी हूंदी जंहिंजी जेका शइ मौजूदु हूंदी, जेका शइ आहे कोन हुनजी छाजी डिस्ट्रीब्यूशन? जी पाणी त आहे कोन, डिस्ट्रीब्यूशन छाजी? मूंखे पाणी ते कोन थो ॾिसण में अचे, मूंखे किथे पाणी कोन थो। आऊं 8 ॾींहंनि खां हिते धिका खायां पियो। हिते छा आहे माण्हुनि जा जेकॾहिं ॾिसो नारा केनाल ते 9 ज़िला अचनि था। जी 9 ज़िलनि जे वाटर सप्लाई आहे, उन में मीरपुरखास जहिड़ो वॾो शहर, सागर जहिड़ो वॾो शहर, इहे सभु अचनि था। इन्हनि खे पाणी खपे थो पीअण लाइ, माण्हुनि जे लाइ, जानवर लाइ पाणी खपे थो। 4000 क्यूसिक में आऊं चवां थो त दुनिया जो जेको टॉप जो
जॉन लॉइड ठाहियो सकर बैराज। जॉन लॉइड बि जेकॾहिं क़बर मां निकिरी अचे हुनखे चयो त 4000 में मूंखे नारा हलाए ॾेखारे, जॉन लॉइड बि कोन हलाए बिल्कुलु सही चओ, पाणी आहे कोन त पोइ काॾा हलाए सघंदो। अच्छा हाणे पर ॿुधायो तव्हांखे छा थो लॻे त ख़रीफ़ जो फ़सुलु छा मुकमल सिंध में हाणे ख़तमु थींदो, माना पोइ खां मुमकिन न आहे अहिड़ी सूरत हाल में, या सम्झो पिया त किन पॉकेट्स में हल्की फुल्की थींदी है का न थियण जे बराबरि हूंदी? मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ हल्की फुल्की थींदी जेका न हुअण जे बराबरि हूंदी। ऐं आउं तव्हांखे अर्ज़ु कयां त हाणे मुंहिंजा फिगर ॿुधी वठो। इरसा जा फिगर तव्हां ॿुधाया 43% खोट, मुंहिंजा फिगर इहे आहिनि त 90% सिंध में पाणी जी खोट आहे। केतिरा फीसद सर? 90%, 90% वांदा चओ। अचे जेकॾहिं को बि अहिड़ो माण्हू आहे जेको एग्रीकल्चर जो मूंसां मनाज़रो करणु चाहे, आउं सुभाणे अचां थो टाइम में तव्हांजे चैनल ते अचे मूंसां अची ॻाल्हाए 90 खां, जेकॾहिं हू चए थो 88% खोट आहे त अचे मूंसां मनाज़रो करे, आउं अचां थो सुभाणे तव्हांजे टीवी ते। 90% पाणी जी खोट आहे, जेको 10% पाणी आहे उहो माण्हू पीअनि पिया, जानवर पीअनि पियो। किथे किथे जेको डीओ आहे जंहिंजा डायरेक्ट आउटलेट आहिनि उन जा 4 एकड़ पोखियल आहिनि, जिन्हनि जा डायरेक्ट आउटलेट बनियूं आहिनि डीओ ते, उहे 4 एकड़ पोखियो ठाहिनि जी। बाक़ी टेलूं सभु तव्हांजो वीरान आहिनि, सभु टेलनि में वीरान आहिनि, माण्हू उबासी पिया ॾियनि, पाणी जी तंगी आहे। बिल्कुलु बिल्कुलु बाक़ी मां हिकिड़ो अर्ज़ु पीअण जो पाणी नायाब थी वियो आहे ऐं बिल्कुलु लवाजे त अहिड़ी सूरत हाल में ज़राअत कीअं थी सघंदी। साईं ज़ाहिद साहिबु अवां सां गॾु ई रहिजो, असांखे प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहिबु जॉइन कयो आहे ऐं उन्हनि खां उन्हनि जो ओपिनियन वठां, वरी हिकु दफ़ो ॿीहर अवां वटि ईंदासीं त हाणे ज़राअत जो मुस्तक़बिल छा आहे। साईं मीरानी साहिबु प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। वॾी महिरबानी अदा। मीरानी साहिबु कीअं पिया ॾिसो इरसा जे अंग अखरनि मूजिबि अगरि इरसा जा जेके अंग अखरनि ऑफिशियल अंग अखर जारी कया आहिनि उन में बि इहो चयो वियो आहे त अप्रैल में 43% त खोट हूंदी सिंध में। अहिड़ी सूरत हाल में ज़राअत खे त कापारी धक आहे ई आहे, पीअण जो पाणी नायाब थी चुको आहे, अञा त केनाल निकिता ई कोन्हनि। कीअं पिया ॾिसो ईंदड़ ॾींहंनि में सिंध जे ज़राअत जी सूरत हाल? ॾिसो हिन जा 2 हिसा आहिनि। हिकिड़ो हिसो त इर्सा ते ज़िम्मेवारी आहे जेका उहा पूरी न पई करे। मिसाल जे तौर साफ़ शिफ़ाफ़ ऑथेंटिकेटेड डेटा उनखे टाइम टू टाइम प्रोवाइड करणी आहे हुकूमतुनि जे लाइ, मीडिया में छा पियो थिए, वेरी ऑथेंटिक डेटा। ॿी आहे त सिंध गवर्नमेंट, इहो मां तव्हांखे ॿुधायां त इर्सा त आई आहे सिंध जे हवाले सां, सिंध गवर्नमेंट का नई त कोन्हे कोई पाणीअ जी शॉर्टेज। 100 सालनि खां वधीक जॾहिं खां अंग्रेज़ आया आहिनि उहो असांजी डेटा आहे, कॾहिं कॾहिं 2-2 साल 3-3 साल जेका आहे शॉर्टेज थींदी आहे, वरी 2 सालनि खां पोइ वरी जेको आहे उहो थींदी आहे, बरसाति पवंदी आहे, ॿोॾ ईंदी आहे। त हिन सिंध गवर्नमेंट राइट फ्रॉम द 1947 खां पोइ अॼु ॾींहं ताईं जेको बि हुननि खे मौक़ा मिलिया आहिनि उन्हनि कयो छा आहे? रादर उनखे इरीगेशन सिस्टम खे तबाह करे छॾियो अथऊं, डायरेक्ट आउटलेट कढी जेको आहे सो ग़रीब माण्हुनि जे पाणीअ जे हक़नि ते जेको कयो अथऊं। ऐं क्राइसिस में हुननि कहिड़ा अमल कया आहिनि जो हिन में क्राइसिस थी थिए। ज़ाहिर डेफिनेटली उनखे जे लाइ हिकिड़ा अमल हूंदा आहिनि, टास्क हूंदा आहिनि, छा करे सघिजे थो, कीअं जीअं पंहिंजे माण्हुनि खे बचाइजे। इहो मां तव्हांखे ॿुधायां, जिते जेके बि जमहूरी हुकूमतूं आहिनि उते गवर्नमेंट पंहिंजे माण्हुनि लाइ रिस्पॉन्सिबल हूंदी आहे, उनजे ॾुख सूरनि जे लाइ उहो कंदी आहे। हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट जॾहिं जेके मिनिस्टर आहिनि, जेके सेक्रेटरी आहिनि, जेके चीफ इंजीनियर आहिनि, उहे सभु कराची वेठा आहिनि, आहिनि ई कोन। न को वञनि था पंहिंजो पोस्टर एरिया था वञनि, न को उमरकोट था वञनि, न को काछे में था वञनि, न को वरी इरीगेशन में जेको कैनाल आहे उन्हनि जी जेका आहे सा कनि पंहिंजो इहो मॉनिटरिंग कनि। इन सूरत हाल में ॿुधाए त सिंधी माण्हू त तबाह थी वियो न। जॾहिं पंहिंजी हुकूमत उनखे ओन नथी करे, सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी हुननि जी सोकार्ड पंहिंजी हुकूमत ऐं हुननि जे दर्द सर लाइ प्लैनिंग नथी करे। प्लैनिंग हिकिड़े ॾींहं लाइ त कोन थींदी आहे न, इहो घटि में घटि 2 साल 3 साल 5 सालनि जो हूंदो आहे त जेकॾहिं पाणी जी शॉर्टेज थिए त असां छा कयूं। ऐं साइमल्टेनियसली और सिंध गवर्नमेंट छो नथी प्रेशर विझे इर्सा ते त तव्हां पंहिंजी जेको आहे त जेका अंग अखर आहिनि अथेटिकल उहे आहिनि, कीअं हिनखे मुंहुं ॾींदासीं। ऐं तव्हां वटि एजीएन अब्बासीअ जी जेका टेक्निकल रिपोर्ट आहे उन में सॼो प्रोसीजर हुन रिकमेंड कयो आहे त कीअं क्राइसिस में शॉर्टेज में सिंध खे छा करणु घुरिजे, इर्सा खे छा करणु घुरिजे। त असां त वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे न, कंहिंखे चइजे। हिन वक़्तु
त कोई धणी साईं आहे न कोन सिंध जो, को रिस्पॉन्सिबल माण्हू आहे ई कोन। तव्हां ॾिठो जॾहिं 2022 में ॿोॾी त तव्हांजो सेक्रेटरी हुते कराचीअ वेठो, किथे बि कोन हो। ऐं माण्हू जेके आहिनि सो वीचारा दरबदर पिया थियनि, उन्हनि जी परगोल हाणे बि ई आहे। जीअं ॿोॾ जे वक़्तु माण्हू वीचारा सफ़र पिया कनि, ते शार्टेज जे वक़्तु पिया सफ़र कनि। ऐं तव्हांखे इहो बि मां ॿुधायां त अपर सिंध में उहो पाणी हलंदो, वाटर टेबल मथे आहे, सिम कलर थी थिए, ऐं लोअर सिंध में माण्हू वीचारा बुख था मरनि, माल मरे थो पियो। अहिड़ी सूरत हाल में ॿुधायो त जमहूरी हुकूमत में त असां हुकूमत जे ज़िम्मेवारनि खे डिमांड कंदासीं न, चीफ मिनिस्टर खे कंदासीं, इरिगेशन मिनिस्टर खे कंदासीं, सेक्रेटरी खे कंदासीं, चीफ इंजीनियर खे कंदासीं, अचो असांखे मदद कयो। ऐं इन सूरत हाल में सिंध गवर्नमेंट हिकिड़ो इम्पोर्टेंट प्लीज ॻाल्हि थो ॿुधाए त सिंध इमरजेंसी में डिक्लेयर करे त जिते जिते शार्टेज आहे, जिते किथे माण्हुनि खे तकलीफ़ आहे, उते असां उन्हनि खे पैसा ॾींदासीं। 2-3 महीननि जे लाइ उनखे महीनो जेको आहे असां लाइवलीहुड जो अलाउंस ॾींदासीं, पाणी पहुचाईंदासीं उते टैंकर जे करे। सभु कुझु उहो थी सघे पियो, पर अनफॉर्चुनेटली इहे थिए ई न पियो। त तव्हांजे मीडिया जे हवाले सां असां डिमांड था रखूं त सिंध गवर्नमेंट जिते पाणी जी शॉर्टेज आहे, जिते माण्हुनि खे तकलीफ़ आहे, उते इमीडिएटली उते वञनि, कैंपूं क़ाइमु कनि जीअं बरसाति जे थ्रू, ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो पाणी जो सहूलियत मां पीआरनि, उनखां पोइ पैसा उन्हनि खे ॾियनि, ऐं उन्हनि जे माल खे जेको आहे सो गाहु ॿिए क़िस्म जो ॾियनि, तॾहिं इहे क्राइसिस ख़तमु थींदा न। ईअं चवण सां, नोटिफिकेशन सां, बयान सां कोन थींदो न असर। पर मुश्ताक साहब, अवां बिल्कुलु सही मंज़र कशी कई त सिंध हुकूमत जेके कोताहियूं आहिनि उहे उन्हनि खे हाणे सेट करणी पवंदियूं। हीउ मामिलो हाणे ज़िंदगी मौत जो बणिजी चुको आहे। ॿिए पासे जेका पंजाब जी होड़ आहे उनखे अवां कीअं पिया ॾिसो? त पहिरियां त पंजाब ज़ाहिद साहब इहा ॻाल्हि कई त पहिरियां त उहो चश्मा मां चोरी कंदो, हीअं त सॼे पाणी ते उधारो हणणु थो चाहे। ॾिसो हाणे जेका वरी ॿियो पार्ट जेको हाणे आहे पंजाब, ॾिसो पंजाब खे मुंहुं ॾियण लाइ असां वटि आईनी फोरम आहिनि न, नेशनल असेंबली आहे, तव्हांजो सेनेट आहे, उते छो न थी पीपल्स पार्टी जेको आहे सो रेज़ोल्यूशन आणे, छो न थी बाइकाट करे? तव्हांखे यादि हूंदो त KPK में जॾहिं बिजलीअ जो बहिरान हुयो त सॼी पीपल्स पार्टी जेका आहे KPK जा सभु पार्टीज़ गॾु करे नवाज़ शरीफ़ जे दौर में अचे एहतजाज कयो, उन्हनि खे बिजली मां थी वञे। छो न भला सिंध जे असां नुमाइंदा सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा माण्हू, सूबाई असेंबलीअ जा MQM तहरीक सब्री खे वठी कराची जे नेशनल असेंबली जे दर जे ॿाहिरि आहिनि जेका आहे, उहो उते छो नथा धरणो हणनि? करे सघनि था, उन्हनि वटि पैसा बि आहिनि। सिंध गवर्नमेंट उन्हनि खे पैसा ॾे छो नथी करे सघे? ॻाल्हि इहा त तव्हांखे विल कोन्हे, तव्हां फाइट कयो पंहिंजे हक़नि लाइ, ऐं पंहिंजे मिसाल जे तौर वायलेंस न हुजे, उन प्रोसिक्यूशन जे ख़िलाफ़ इहो त करे सघंदा न। असां नथा करे सघनि। जॾहिं ॿिया सूबा पंहिंजे हक़नि जे लाइ इरेस्पेक्टिव ऑफ द पार्टी उहो करे सघंदा त सिंध छो नथी करे? सुभाणे अनाउंस करे त बाबा पाणी असांखे नथा ॾियो, त असां वञूं था क़ौमी असेंबली जे अॻियां जेको आहे धरणो था हलूं, MQM खे बि इहो इनवाइट कनि के हिन में तहरीक इस्तक़लाल इंसाफ़ बि कनि, GDA जे जेकॾहिं हिकु ॿ मेंबर आहे उनखे कनि, और सिंध जा सेनेट जा जेके मेंबर आहिनि क़ौमी असेंबली में वेही धरणो हणनि। त ॾिसो कीअं न पंजाब जो वफ़ाक़ जेको आहे सो सिंध खे ॿुधे। तव्हां कयो कोन, तव्हां इहो रुॻो सॉफ्ट आहे, बसि बयानु कढी बाबा ठीकु आहे हाणे कयूं, छा कंदा कीअं? इहो त हिन दौर में जेसिताईं तव्हां चैलेंज नथा कयो अथॉरिटीअ खे, जेतिताईं पंहिंजे हक़नि जे लाइ तव्हां स्टैंड नथा वठो प्रॉपर फोरम में, त कहिड़ो तव्हांखे जो जेको हक़ु ॾींदो? मुश्ताक साहब, अगरि पीपल्स पार्टी जा इहो रवैया साॻा ई रहा, बरक़रार रहिया, त पर हींअर जेको अवाम में उजागर पैदा थियो आहे, कीअं पिया ॾिसो अवाम जी हिन मूवमेंट खे? अवां जेका केनालनि जे ख़िलाफ़ न रुॻो कराची बल्कि सॼी सिंध में झरकी पेटी। इहो कावड़ आहे, इहे 16 सालनि जी कावड़ आहे, जंहिंमें माण्हुनि खे चवंदा असां रोज़गार ॾींदासीं, रोज़गार न ॾिनो। मां गुरबत ख़तमु कयमि, गुरबत अञा वधी वई आहे। लॉ एंड ऑर्डर जी इहा ख़बर आहे त 60 खां मथे 1 करोड़ माण्हू जेको आहे धाड़ेलनि जे में यरगमाल लॻा पिया आहिनि। पाणी कोन्हे को, पाणी जो हक़ु नथा वठी सघनि, ऐं रोज़गार नथा, इंडस्ट्रियलाइज़ेशन कोन्हे को। कराची शहर में ॾिसो न, कराची शहर जा केॾा मसइला आहिनि, रोड केॾा तबाह थी पिया आहिनि। इहो जेको कावड़ आहे न, उहो चर्चिल चवंदो आहे त बाक़ी सभु शइ मां मुंहुं ॾेई वेंदुमि, पर इहे जेके वाक़िया था थियनि उनखे मां मुंहुं नथो ॾेई। सो हीउ जेको कैनाल आहे इहो हाणे ट्रिगरिंग पॉइंट आहे,
ऐं सॼी सिंध जा माण्हू इहो 16 सालनि जो गुस्सो जेको आहे न पार्टी जेका रूलिंग पार्टी आहे उहो गुस्सो आहे। ऐं ऑब्वियसली कैनाल त आहिनि ई आहिनि, उहो त सभ खां टॉप जो जेको इहो इशू आहे उनमें तव्हां असां सभु पंहिंजो रोल प्ले कयूं था पंहिंजे पंहिंजे फोरम में पंहिंजे पंहिंजे हैसियत सां। पर लास्ट में प्लीज वरी मां रिपीट थो कयां त सिंध गवर्नमेंट इमरजेंसी में पैसा कढी जिते जिते पाणी कोन्हे उहो पाणी पहुचाइनि, जिते जिते अञा कंदा आहिनि उते जेको आहे उनखे फंड ॾियनि हारनि खे, नंढनि ज़मींदारनि खे, त जीअं उहे वीचारा महीनो ॿ महीना पंहिंजो रोज़गार करे सघनि। ज़ाहिर साहब हाणे पाणी ते बि असां ॻाल्हायोसीं, माहौलियाती तब्दीलियुनि ते बि ॻाल्हायोसीं, हुकूमतनि जा जेके रवैया आहिनि, पंजाब जी जेका होड़ आहे, पंजाब जी जेका चोरी आहे, पंजाब जेको असांजे पाणी ते धाड़ो थो हणणु चाहे उन ते बि ॻाल्हायूं था पिया। ॿिए पासे ॾिसूं था पिया त सिंध हुकूमत हींअर ताईं कणक जे अघु मुक़ररु न करे सघी आहे या नथी करणु चाहे। सूबाई हुकूमत जे इन रवैयनि खे अव्हां कीअं पिया ॾिसो? गवर्नमेंट जो IMF जेको आहे उन मना करे छॾियो आहे त कणक जो या जिन्सुनि जो रेट तव्हां मुक़ररु न कयो। ॿुधाए चुका आहिनि बाबा असांखे IMF जी रिस्ट्रिक्शन आहे, असां नथा रेट ॾेई सघूं कंहिं बि जिन्स जो, उहो त हुन नोपिन ॿुधाए छॾियो। हाणे IMF असांजा कणक जा रेट IMF फिक्स कंदी, माशाल्लाह इहो त न चयो आहे। बाक़ी ही मुंहिंजे साम्हूं हींअर ही फिगर मुंहिंजे साम्हूं आया आहिनि हींअर। पंजाब जी गवर्नमेंट जेको आहे सो प्राउडली अनाउंस कयो आहे, तमामु गर्व में प्राउड में, हिन साल असां वटि चांवर जी पैदावार 36% वधी आहे ऐं कमनि जी असांजी पैदावार 18% वधी आहे। ऐं हुननि उमेद ॾेखारी आहे त ईंदड़ साल में असांजी चांवरनि जी पैदावार 42% वधंदी ऐं कमनि जी 21% वधंदी। माना हिकु तरफ़ ज़ाहिद साहब सिंध में पोखाई थियणु मुश्किल आहे, ॾाढी नामुमकिन बणिजी वई आहे त ख़रीफ़ फसल थियनि। ॿिए पासे पंजाब जी जेका ज़राअत आहे उहा बूस्टअप पई थिए प्राउडली, हुनखे मगरूरी सां प्राउडली हू चवनि पिया त असां ही पंजाब गवर्नमेंट जो कम्युनिटी खे पढ़ी पियो ॿुधाए, पंहिंजो कोन पियो ॿुधाए। दिस इज अनाउंसमेंट फ्रॉम द गवर्नमेंट ऑफ पंजाब। पर अवां न सम्झो त इहे रवैया पोइ फेडरेशन खे केतिरो नुक़सानु ॾींदा या फेडरेशन सां कीअं मुमकिन आहे त पोइ हली सघिजे? जॾहिं सिंध सां इहो रवैयो हुजे, बलोचिस्तान जो मामलो अव्हां जे साम्हूं आहे, KPK माना फेडरेशन त पोइ सिर्फ़ु पंजाब ताईं महदूद थी वेंदी। साईं हाणे आउं इहो कंदुसि, मूंखे आउं हिकिड़ो सिंधी आहियां, जाइजम मुंहिंजा आबा ॾाढा सिंधी आहिनि। पंजाब जो 36% मूं ॿुधो आहे त चांवर जो वधी वियो आहे, कमंद 18% वधियो आहे, पंजाब अॻियां 42 वधाईंदो। मुंहिंजो त हाणे इहे ॻाल्हियूं ॿुधी फेडरेशन ते वधीक ईमान पुख़्तो थी वियो आहे। ऐं चवां थो माशाअल्लाह माशाअल्लाह, बसि इहो ई चई सघां थो। हिकिड़ो सिंधी जेको आहे छा पंजाबी में हिकिड़ो पंजाबी जो आहे शेर त निषेधा की ज़ोर मोहम्मद, नसणा या रोना, कमज़ोर जो कहिड़ो ज़ोर आहे, या भॼी वेंदो या रोईंदो। पंहिंजे लाइ इहो चवां थो भॼंदुसि या रोंदुसि। ज़ाहिर साहब हाणे अव्हां न रुगो आबादगार आहियो बल्कि आबादगार जेके मूवमेंट्स आहिनि उन में बि अव्हां जो ॾाढो कलीदी किरदारु रहियो आहे शुरू खां वठी। हींअर जेका ही मूवमेंट जुड़ी आहे, मायूसियूं आहिनि, यकीनन आहिनि मायूसियूं। अव्हां जेका मंज़रकशी कयो पिया उहा ॾाढी ख़ौफ़नाक मंज़रकशी आहे, उहा हक़ीक़त बेस्ड आहे त सिंध में ज़राअत त बाद जो मामिलो आहे, हींअर त पाणी पीअण जो पाणी जेको आहे उहो नायाब थी वियो आहे। ॿिए पासे जेका अवामी सुजागी आहे भला उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो त हींअर ॿार ॿुढो हर जाइ ते सरापा एहतजाज आहे, हिकिड़ी मूवमेंट जुड़ी चुकी आहे, हुकुमराननि खे उन्हनि हिलाए छॾियो आहे। साईं तव्हांजी रोज़ी केरु तव्हां खां पुरींदो, तव्हांजे हथ जो गिराह केरु तव्हां खां पुरींदो? सिंधी माण्हू जा न को कारखाना आहिनि, न को फ्लोर मिलियूं आहिनि, न को असांजो ॿियो कुझु वॾो कारोबार आहे। सिंधी माण्हू जो कारोबार आहे ज़राअत। जॾहिं सिंधी माण्हू ॾिसे पियो पाणी मुंहिंजे हथनि मां वञे पियो पोइ पंहिंजे जियापे जी जंग विड़े पियो। ही सिंधी माण्हू पंहिंजे जियापे जी जंग विड़े पियो। ही जियापे जी जंग आहे, या पोइ बुख मरण लाइ तयारु थी वञे। पाणी असांजो ईमान आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि आउं हमेशह चवंदो आहियां त सिंधी माण्हू 3 शयुनि ते मुमताज़ कंप्रोमाइज़ कोन थो करे।
आऊं जॾहिं सुतो त मुंहिंजी ॾाॾी मूंखे सुती पियारींदी जी त लोरी मूंखे ॾींदी चवंदी त सिंध जी वहदत ते बाबा कंप्रोमाइज़ न कजे। कराची खां कश्मीर ताईं हिकिड़ो सिंध आहे, इंच इंच सिंधियुनि जो आहे, इन इंच ते सिंधी कंप्रोमाइज़ कोन कंदा सिंध जी वहदत ते। जी वरी ॿी लोली में मूंखे ॾाढी चवंदी त सिंधी ॿोली ते पुट कंप्रोमाइज़ न कजो, सिंधियुनि जी ॿोली सिंधी आहे ऐं सिंध जेसिताईं आहे सिंधी रहंदी। जी टियों मूंखे चवंदी त बाबा इहो सिंधू जेको न आहे इहा तुंहिंजी तहज़ीब आहे, सिंधू दरिया वियो हलियो तुंहिंजी तहज़ीब ईंदी हली। पोइ प्यार मां असांजी बुज़ुर्ग मायूं पंहिंजी धीअनि जा नालो सिंधू रखंदियूं हुयूं। जी इहो सिंधू सां असांजी मोहबत आहे। छा हिन मोहबत सां केरु सिंधी कंप्रोमाइज़ करे सघे थो? जी तव्हांखे क़ौम खे ॾिठो कंहिंजो नालो रावी हुजे, कंहिं छोकिरी जो चनाब नालो हुजे, ॿुधो अथव? जी हिते सिंधू घणियूं छोकिरियूं आहिनि असांजूं। त सिंध सां सिंधू सां असांजी इमोशनल जेका अटैचमेंट आहे उहा यकीनन मिसाल कहिड़े बि तव्हां नज़र फ़िक्र सां हुजो, बल्कि सिंधू लाइ तव्हांजे लाइ ईअं तव्हां असां सभु सम्झंदा आहियूं त सिंधू असांजो ख़ालिक़ आहे ऐं इहो असांजो पालणहार आहे जेको असांखे पाले थो पियो। बिल्कुलु बिल्कुलु असांजो पालणहार आहे। सिंधू असांजी ज़िंदगी आहे। सिंधू जेको न आहे असांजी जिगर आहे, असांजी जान आहे। सिंधू आहे त सिंधी आहिनि, सिंधू कोन्हे त सिंधी कोन्हनि। ज़ाहिर साहब बिल्कुलु लास्ट में ॿुधाइजो, असां प्रोग्राम जे आख़िरी हिसे में आहियूं, हींअर जेका अवां ॾाढी इमोशनल ॻाल्हि करे छॾी आहे। अव्हांखे लॻे थो पियो त सिंधी माण्हू हीअं जेको सरापा एहतिजाज यानी अव्हां बकुल अव्हां जे त हीअ त बका जी जंग आहे, केनालनि खे ईअं रोकराईंदा जीअं कालाबाग डैम खे रोकरायोसीं, जीअं 1 यूनिट टोड़ियोसीं, जीअं MRD जी मूवमेंट में MRD जमहूरियत खे बहाल कयोसीं? इंशाअल्लाह हींअर सिंधी जेको आहे जी कहिड़ी बि पार्टी जो आहे, आऊं सिंधियुनि सां मिलियो आहियां, सिंधी पीपल्स पार्टी जो बि आहे जी, उहो बि इन केलाननि जे ख़िलाफ़ आहे। हीअ हिकिड़ी सॼी क़ौम जी जंग आहे, कंहिं पार्टी जी जंग कोन्हे। ही 6 करोड़ सिंधियुनि जी जंग आहे, ही 6 करोड़ सिंधियुनि जो जापो आहे, भले उहे कंहिं बि पार्टी जा कुझु बि आहिनि। सिंधी इंशाअल्लाह पंहिंजो पाण खे मल्हाईंदो, हर पार्टी जो सिंधी पंहिंजे पाण खे मल्हाईंदो, पीपल्स पार्टी जो बि असां सां गॾु मल्हाईंदो। इंशाअल्लाह असां केनाल कोन ठहणु ॾींदासीं, असां कालाबाग ठहणु कोन ॾिनो, असां 1 यूनिट टोड़ियो। सिंधी माण्हू जेको आहे सो भले केतिरो बि सुस्त हुजे, पर हाणे सिंधू जे मामले में उथी खड़ो थियो आहे। सॼी क़ौम यकज़बान आहे, 6 करोड़ सिंधी इंशाअल्लाह पंहिंजो हक़ वठंदा। असां सिंधू ते आंच अचणु कोन ॾींदासीं। आऊं तव्हांखे हिकु आख़िरी अखर ॿुधायां थो, मुंहिंजो पीउ मूंखे सिंधू वणंदड़ ॾेई वियो हो। मुंहिंजे ॾाॾे वणंदड़ सिंधू मुंहिंजे पीउ खे ॾिनो, मुंहिंजे पीउ वणंदड़ सिंधू मूंखे ॾिनो। हाणे मुंहिंजी ज़िंदगी जी जवाबदारी आहे त वणंदड़ सिंधू पंहिंजे पुटनि खे ॾेई हलियो वञा। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। इहा ई कमिटमेंट आहे ऐं इहा ई विरासत आहे जेका मुंतक़िल करणी आहे ईंदड़ नसल लाइ ऐं ईंदड़ नसल खे बचाइण लाइ, न रुॻो ईंदड़ नसल खे बचाइण लाइ, बल्कि हिन खेते जी ख़ुशहाली हिन में आहे, हिन माहौलियात जी बका हिन में आहे त सिंधू वहंदो रहे ऐं सिंधू पंहिंजी ज़मीन, पंहिंजी सरज़मीन, पंहिंजी मंज़िल समुंड ताईं पहुचंदो रहे। वॾी महिरबानी साईं ज़ाहिद बरूली साहिब, साईं मुश्ताक मिरानी साहिब, ऐं ॿिन्हिनि मौज़ूअ में वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु में पुॼाणी थो पहुचे, असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।